कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु बादशाह हुयो जंहिंखे 7 ज़ालूं हुयूं। ॿियूं सभु ज़ालूं बिना औलाद हुयूं, मगर हिकिड़ी पेरें भारी हुई। तंहिं करे ॿियनि दिलि में ख़्यालु कयो त जे हिन खे पुटु ॼाओ त बादशाह हिन खे वधीक घुरंदो ऐं असां बादशाह खे न वणंदियूंसीं। सो हिननि छा कयो जो गाहीअ खे लालच ॾेई हुकुम कयऊं त रोज़ु बादशाह जो हिकु घोड़ो मारे राणीअ जे महल में उन जा हॾा पूरे ईंदो कर। अहिड़ी तरह बादशाह जा घोड़ा हिकु हिकु थी खुटंदा विया। जॾहिं बादशाह खे उन ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं बादशाह ऐं संदसि वज़ीर सभु मुंझी पिया त घोड़ा केॾांहुं था वञनि। हिकिड़े ॾींहुं 6 राणियुनि बादशाह खे सलाह ॾिनी त घोड़नि जी ॻोल्हा लाइ को नजूमी घुराइणु घुरिजे, पोइ पाण ई ख़बर पइजी वेंदी। बादशाह वज़ीर खे हुकुम ॾिनो ऐं नजूमी घुरायो वियो। नजूमीअ खे राणियुनि अॻे ई सेखारे छॾियो हो। सो जॾहिं बादशाह नजूमीअ सां सॼी हक़ीक़त कई त नजूमीअ हिसाब करे बादशाह खे चयो त साईं, अव्हां जी महलात में हिकिड़ी पेरें भारी राणी आहे। उन हीअ घोड़ा मारे उन्हनि जा हियांव खाधा आहिनि। मुंहिंजो इल्मु थो चवे त घोड़नि जा हॾा राणीअ जी महलात में ई पूरियल आहिनि। बादशाह वज़ीर ऐं ॿिया नौकर चाकर सभई उन ई राणीअ जी महलात ॾे विया ऐं जिते नजूमीअ चयुनि उते खोटे ॾिसनि त वाक़ई हॾा पिया आहिनि। उहो ॾिसी बादशाह ॾाढो कावड़ियो ऐं हुकुम कयईं त हिन ॾाइण खे कंहिं रणपट में फिटो करे अचो। हुकुम मिलण शर्त वज़ीर राणीअ जूं अखियूं ॿधी खेसि पंहिंजी बादशाहीअ खां ॿाहिरि कंहिं ॾूरांहें रणपट में फिटो करे आयो। राणीअ जॾहिं अखियूं खोलियूं त ॾिठाई त चौधारी रणपट बयानु लॻो पियो आहे। नेठि वीचारी हिकु पासे मुंहुं करे उथी हली। हलंदे हलंदे हिकु झंग में अची पहुती। उते हिन खे वेम जा सूर बि थिया। लाचार ॿी का वाह न ॾिसी हिकिड़े वण हेठि वेही रही। कुदरत सां उन ई ॾींहुं राणीअ खे पुटु ॼाओ। राणीअ पंहिंजो रओ फाड़े ॿार जा बंधणा वग़ैरह ठाहिया ऐं पंहिंजो गुज़रान झंगली मेवनि ते करणु लॻी। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त उन मुल्क जो बादशाह शिकार कंदे उतां अची लांघाऊ थियो। बादशाह जो पहिरीं कुतो सभिनी जे अॻियां पई आयो। सो ओचितो हिकु हंधि बीही भौंकणु लॻो। बादशाह वज़ीर खे हुकुम कयो त वज़ीर ॾिस त कुतो छा ते पियो भौंके। वज़ीर जो सट पाए वञी ॾिसे त कुतो हिकु वण जे झुगिटे जे ॿाहिरां बीही भौंकी रहियो आहे। वज़ीर लंघी झुगिटे जे अंदरि थी वियो त राणीअ अंदरां हकल कयसि त हेॾां न अचिजो जो आउं बेवस्त्री आहियां। वज़ीर जो अहिड़े झंग में औरत जो आवाज़ु ॿुधो सो अचरज में पइजी वियो ऐं सिधो बादशाह खे हक़ीक़त ॿुधायईं। बादशाह हिकदमि हिकु चादर खईं ऐं पाण अकेलो ओॾां वियो। ॿाहिरां बीह हकल करे चयईं त माई, हीअ चादर वठि ऐं ढके ॿाहिरि अचु। आउं हिते जो बादशाह आहियां ऐं तूं को बि उल्को न कर। तूं मुंहिंजी भेण आहीं। राणीअ चादर ढकी। राणी चादर ढके ॿाहिरि आई ऐं अदब सां बादशाह खे सलाम करे बीही रही। बादशाह हिन खां समूरी हक़ीक़त पुछी ऐं राणीअ बि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायसि, जंहिंजे ॿुधण सां बादशाह खे ॾाढो रहम अची वियो ऐं पोइ वधीक शिकार करणु बंदि करे राणीअ खे पाण सां गॾु पंहिंजी महलात ॾे वठी आयो। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त छोकिरो वॾो थियो ऐं ॿियनि बादशाही ॿारनि सां रांदि रूंद करणु वेंदो हुयो। रांदि कंदे छोकिरनि खे चवंदो हुयो त मां अव्हांजो बादशाह आहियां। तंहिं ते छोकिरा चवंदा हुअसि त तूं कंहिंजो पुटु आहीं, तुंहिंजो पीउ किथे आहे। केतिरा ॾींहं त छोकिरो माठि करे वेंदो हो, पर नेठि हिकु ॾींहुं कावड़जी वञी माउ खे चयईं त अम्मा, मुंहिंजो पीउ केरु आहे ऐं किथे आहे। राणीअ हिन खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त तुंहिंजो पीउ भर वारे मुल्क जो बादशाह आहे ऐं हिन जे 6 राणियुनि असां सां ज़ुल्म करे उतां असांखे लोधाए कढिरायो आहे। छोकिरे उहा हक़ीक़त ॿुधी तमामु घणो अरमान कयो। नेठि कुझु सोच करे माउ खे चयईं त अम्मा, मूंखे हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी ॾे त आउं बाबा वटि थो वञां। पहिरियों त माउ पुट खे घणो सम्झायो, पर नेठि हू जॾहिं न मुड़ियो तॾहिं बादशाह खां हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी पुट खे ॾिनई। छोकिरो घोड़े ते चढ़ी पंहिंजे पीउ जी बादशाही ॾांहुं रवानो थियो। नेठि अची उते पहुतो, पोइ वञी दरबार में हाज़िर थियो। कुदरत सां बादशाह को सख़्तु बीमार हुयो ऐं बीमारी बि अहिड़ी मूज़ी हुई जंहिं लाइ हकीमनि ॾसु ॾिनो हो त उन लाइ ॿियो को बि इलाजु कोन आहे। बाक़ी जेकॾहिं रतु मिली पवे ऐं बादशाह उहो रतु पीए त चाक चङो भलो थी पवे। बादशाह उन जे लाइ
सॼे शहर में पड़ो ॾियारियो त जेको माण्हू सामूंडी घोड़े जो रतु आणे ॾींदो तंहिंखे मालामाल कयो वेंदो। मगर कंहिंजी बि हिमत कान थी त को एॾे मुसाफ़िरी करे ऐं वरी कंहिंखे इहा बि ख़बर कान हुई त सामूंडी घोड़ा थियनि किथे था। नेठि बादशाह ॿियनि खे तंहिं विच में 6 राणियुनि मां 6 पुट ॿिया बि ॼावा। तंहिं पंहिंजनि पुटनि खे घुराए सामूंडी घोड़े जे रतु आणण लाइ चयो। जेके सही सबरी मुसाफ़िरीअ ते निकिता हुआ त मथां शहज़ादो बि अची पंहिंजे पीउ वटि पहुतो। बादशाह जो बीमार हो तंहिं ईअं ई शहज़ादीअ खां पुछियो त ए जवान तूं केरु आहीं ऐं मूं में कहिड़ो कमु अथई। छोकिरे बादशाह खे वरंदी ॾिनी त साईं मुंहिंजो नालो शौक़ु आहे ऐं आउं गुल बादशाह जो पुटु आहियां। बादशाह बीमारी में तमामु कमज़ोर हुयो तंहिं करे वधीक बहस करे न सघियो, पर एतिरो सोचियईं त जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहीं त मुंहिंजा 6 पुट अॻे ई विया आहिनि, तीअं तूं बि वञ ऐं मुंहिंजे लाइ सामूंडी घोड़ो ॻोल्हे आ। उहो ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो त मुर्सी ॾेखारण जी हीअ महिल आहे, पंहिंजे पीउ खे बि शिफ़ायाब कंदुसि ऐं मुंहिंजो मुंहुं बि मथे थींदो। इहो ख़्यालु करे भाइरनि जो ॾस पुछी उथी ओॾां रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हिन खे 6 ई भाइर गॾिया। जन खांसि पुछियो त तूं केरु आहीं। शहज़ादे वराणी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे ऐं जंहिंजा अवीं बि पुट आहियो तंहिंजो आउं बि पुटु आहियां। आउं बि बादशाह सलामत जी बीमारीअ लाइ सामूंडी घोड़े जे रतु आणण लाइ तव्हां सां गॾु हलां थो। शहज़ादनि जो उहो ॿुधो सो अची हसद जाॻियुनि ऐं शौक़ु शहज़ादे खे चयऊं त तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तंहिं करे असां सां न हल। शहज़ादे घणो ई चयुनि पर 6 ई शहज़ादा पंहिंजा घोड़ा तिखा डोड़ाए हलिया विया ऐं झटिपट नज़र खां ग़ाइबु थी विया। जॾहिं 6 ई शहज़ादा नज़र खां ग़ाइबु थी विया तॾहिं शौक़ु शहज़ादो बि अलाह ते तवक्कल रखी हिक पासे मुंहुं करे उथी हलियो। हलंदे हलंदे हिक बाग़ में अची पहुतो। बाग़ जे अंदरि ॾिसे त हिकिड़ी माड़ी बीठी आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो त हिते कुझु ॾींहुं ठारिजे ऐं हितां ॾस पतो पुछी पोइ अॻिते हलिजे। तो अॻिते वधी वञी माड़ीअ जो दरवाज़ो खड़कायईं। दरवाज़े खड़काइण सां हिक छोकिरी लही आई ऐं हिक आदमज़ाद खे ॾिसी हैरान थी वई। नेठि पुछियईंसि त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं। शहज़ादीअ वरंदी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे ऐं आउं थकिजी पियो आहियां, सो कुझु वक़्तु आराम कंदुसि। छोकिरीअ चयसि त हिन माड़ीअ में 7 देव था रहनि, जे इजे आया सो तूं हितां भॼी वञ न त तोखे मारे खाई छॾींदा। छोकिरीअ खे शहज़ादे चयो त उन्हीअ जो त मूंखे परवाह कान्हे, पर मूंखे बुख लॻी आहे सो कुझु हुजे त आणे खाराए। छोकिरीअ हिन खे मेवा वग़ैरह आणे ॾिना जेके हिन खाई ढो कया ऐं पोइ बाग़ में वञी हिक वण हेठि वेही रहियो। का महिल थी त 7 ई देव बि सटींदा अची बाग़ में घिड़िया। ओचितो हिकिड़े देव जी शहज़ादे ते नज़र पइजी वई, सो हकल करे पंहिंजे गुर्ज़ खणी शहज़ादे ते वरियो। शहज़ादो बि अॻे ई होशियारु थियो वेठो हो, सो वार बचाए हिकदमि पुठियां खणी जो पंहिंजो डंडो हयांइसि त देव धू मुंहुं भर वञी किरियो। पोइ यकदमि शहज़ादो रसो खणी झट में हिन देव खे वण सां ॿधी छॾियो। का महिल थी त ॿियो देव पहिरें देव खे ॻोल्हण लाइ निकितो। जॾहिं ॻोल्हींदे उते अची पहुतो तॾहिं यकदमि शहज़ादे ते गुर्ज़ खणी वार कयईं। शहज़ादे वरी बि पहिरें वांगुरु वार बचाए देव खे डंडो हणी किराए उन खे बि वण सां ॿधी छॾियो। अहिड़ीअ तरह 7 ई देवनि खे सुक करे वण सां ॿधी छॾियईं। नेठि छोकिरे जा असुल में देवनि जी भेण हुई। छोकिरी जा असुल में देवनि जी भेण हुई तंहिंजो उहा हालत ॾिठी सो अची शहज़ादे खे मिंथ कयईं त असीं सभु तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, जीअं चवंदे तीअं कंदासूं, महिरबानी करे मुंहिंजनि भाइरनि खे आज़ादु कर। शहज़ादी उते देवनि खां पुछियो, देवनि बि उहो क़बूलु कयो ऐं हज़रत सलेमान जो कसम बि खयऊं। शहज़ादी उते 7 ई ॼणनि खे खोलियो। जन पोइ हिन खे ॾाढी आदर भाव सां मथे माड़ीअ ते वञी विहारियो ऐं हिन जी ख़ूब ख़िदमत कयऊं। शहज़ादो बि 1-2 ॾींहं उते रही पियो। हिकु ॾींहुं शहज़ादो दरीअ खां बीठो हो, तीअं परे खां दूंहें जी लाट ॾिठईं। देवनि खां पुछियईं त उहो छा आहे। देवनि जवाबु ॾिनो त उहो हिकिड़ो देव आहे जो 12 महीना सुम्हंदो आहे ऐं 12 महीना जाॻंदो आहे। हींअर उहो सुतो पियो आहे ऐं उहा हिन जी नक मां निकितल हवा जी लाट आहे।
जॾहिं उहो जाॻंदो आहे तॾहिं ॿिया माण्हू त ठहियो पर असीं देव बि हीउ मुल्क छॾे भॼी वेंदा आहियूं। शहज़ादे उन्हनि खे चयो त दिलि जाए करियो, हाणे उन देव जा ॾींहं अची पूरा थिया आहिनि। दोस्तो, हिन कहाणीअ जो बक़ाया हिसो ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजो चैनल ऐं क़िस्त 2 जो इंतज़ारु कयो।